जुनेद पंहिंजे वालदेन जो अकेलो पुटु ऐं ॿिनि भेनरुनि जो अकेलो पढ़ियल लिखियल भाउ हो। हिकु ॾींहुं पाड़े जे हिकु नौजवान सां झेड़ो थी पियो। ॻाल्हि गारियुनि ऐं हाथापाईअ ताईं पहुची वई। जुनेद कावड़ में घर आयो ऐं अलमारीअ मां पिस्तौल कढी ऐं पंहिंजे दुश्मन खे मारण जो फ़ैसिलो कयईं। अचानक उनखे पंहिंजे हिकु दोस्त जी नसीहत यादि आई त को बि वॾो क़दम खणण खां पहिरियां 30 मिंटनि जे लाइ उन वाक़े खां पोइ जी सूरत हाल जो तसवुरु कजांइ। जुनेद अखियूं बंदि कयूं ऐं तसवुर में ॾिठईं त हुन दुश्मन खे गोलियूं हणी मारे छॾियो आहे। कलाक खां पोइ पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तारीअ वक़्तु संदसि माउ पीउ ऐं भेनरूं ज़ारो क़तार रोई रहिया हुआ। केस शुरू थियो त घर जो समूरो सामान विकिणजण लॻो। भेनरुनि जी तालीम ख़तम थी वई ऐं संदन डॉक्टर बणजण जा ख़्वाब बि ॿुॾी विया। जेल में हर हफ़्ते जॾहिं घर वारा मिलण ईंदा हुआ त भेनरुनि जो हिकु ई सवाल हूंदो हो त भाउ हाणे असांजो छा थींदो। पर जुनेद वटि को बि जवाब न हूंदो हो। तसवुर में ई फ़ैसिले जो ॾींहुं आयो ऐं जुनेद खे फाहीअ जी सज़ा ॿुधाई वई। 25 मिंट गुज़री चुका हुआ ऐं जुनेद जो जिस्म हाणे ॾकी रहियो हो। जॾहिं खेसि फाही घाट ॾांहुं वठी विया त 29 मिंट थी चुका हुआ। जीअं ई फाहीअ जे तख़्ते ते पेर रखियईं त 30 मिंट पूरा थी विया। जुनेद खे पघर अची वियो ऐं हू सख़्तु परेशान थी वियो। हू होश में आयो त हुन ख़ामोशीअ सां पिस्तौल वापसि अलमारीअ में रखी छॾियो। हुन मेज़ तां पंहिंजे भेनरुनि जा किताब खयां ऐं खेनि वञी चयईं त पढ़ण जो वक़्तु थी वियो आहे, महिनत सां पढ़ो छो त तव्हांखे डॉक्टर बणजणो आहे। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ जंहिं पाड़े वारे जुनेद सां झेड़ो कयो हो उहो पंहिंजे मिटनि माइटनि खे वठी ऐं मेड़ करे जुनेद खां माफ़ी वठण पिणु आयो ऐं जुनेद ख़ुशीअ सां उनखे माफ़ करे छॾियो। इन ॻाल्हि खे कुझु वक़्तु गुज़री चुको हुयो। जुनेद हाणे हिकु बैंक में सुठी नौकरीअ ते पहुची चुको हो ऐं संदसि भेनरूं बि डॉक्टरियाणियूं बणिजी वयूं। उहे सभु हाणे हिकु कामयाब ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। दोस्तो, उन्हनि 30 मिंटनि जी तसवुराती सोच हिकु पूरे घर खे बर्बादु थियण खां बचाए वरितो। ज़िंदगीअ में को बि जज़्बाती क़दम खणण खां पहिरियां उन्हनि 30 मिंटनि जी तकलीफ़ जो तसवुरु ज़रूरु कजो। इहा सोच तव्हांखे सॼी उमिरि जी तकलीफ़ ऐं शर्मिंदगीअ खां बचाए सघे थी ऐं असां वटि थींदड़ क़बीलाई झेड़नि खां बि असीं बची सघूं था। बसि को बि क़दम खणण खां पहिरियां 30 मिंट वेही सोच जो ज़रूरु त तव्हांजे इन क़दम खणण खां पोइ छा थींदो। वीडियो वणी हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो।